बडाणी मसरूफ़ तरीन रोड पुल टुटी वई। पुल टुटण सबब सिंधु दरिया ते पिकिंग जो सामान खणी वंदड़ समेत डंपर ऐं ट्रकनि जूं कतारूं लॻी वियूं। शहरी परेशान। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे रियाज़ अहमद भुट्टो। रियाज़ अहमद भुट्टो, छा तफ़सीलात आहिनि? जी जाम आशिक, मां तव्हांखे ॿुधाए थो हलां त बडाणी लॻ शहीद पिकट पुल हंधा हंधा टुटी पई आहे। के बंदि थिए परान ऐं पिचिंग जो कमु हलंदड़ आहे। पथरनि सां भरियल वज़नी जेके डंपर उते गुज़री रहिया आहिनि। BS बिडारी पुल टुटण खां पोइ शहीद पिकट बडाणी शाख वारी पुल बि उखड़ी पई आहे। जेके इलाइक़े वासी आहिनि उहो सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि जो इहो बि चवणु आहे त के बचाव बंदि जो कमु हली रहियो आहे, जंहिं करे पुल खां वज़नी डंपरनि जो गुज़रण करे पुल टुटी पई आहे। ऐं उन्हनि इहो बि मुतालबो कयो त असां DC कश्मीर या जेके CM सिंध आहे असां उनखे अपील कयूं था असांखे जेकी इहा पुल आहे उहा ठाराए ॾिनी वञे, जीअं के बचाव बंदि जो कमु त मुकमिल थी वेंदो, पर असांजे जेके बडाणी जी अवाम आहे उहा उन खां बाद सख़्तु परेशान थी वेंदी।